ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 4/4/2026। अॼु मेरा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार अल्लाह खां ॿिए खे यादि करो त रमणीक थी वेंदा। बाबा बि रमणीक आहिनि त उन्हनि जा ॿार बि रमणीक हुजणु खपनि। प्रश्न आहे, देवताउनि जी चित्रनि जी कशिश सभिनि खे छो थींदी आहे? उन्हनि में कहिड़ो विशेष गुण आहे? उत्तर आहे, देवताऊं ॾाढा रमणीक ऐं पवित्र आहिनि। रमणीकता जे कारण उन्हनि जे चित्रनि जी बि कशिश थींदी आहे। देवताउनि में पवित्रता जो विशेष गुण आहे, जिन गुण जे कारण ई अपवित्र मनुष्य झुकंदा रहंदा आहिनि। रमणीक उहे ठहींदा आहिनि जंहिंमें सर्वदैवी गुण हुजनि, जो सदा ख़ुशि रहंदा आहिनि। ओम शांति। आत्मा ऐं परमात्मा जो मेलो केतिरो वंडरफुल आहे। ईअं बेहद जे बाप जे तव्हां ॿार आहियो त ॿार बि केतिरा रमणीक हुजणा खपनि। देवताऊं बि रमणीक हुया न, परंतु राजधानी आहे ॾाढी वॾी। सभु हिकरस रमणीक थी न सघंदा आहिनि। पोइ बि कोई ॿार ॾाढा रमणीक आहिनि ज़रूरु। रमणीक केरु हूंदा आहिनि जो सदा ख़ुशि रहंदा आहिनि, जंहिंमें दैवी गुण आहिनि। इहे राधे कृष्ण आदि रमणीक आहिनि। उन्हनि में ॾाढी कशिश आहे। कहिड़ी कशिश आहे? पवित्रता जी। सॼी इन्हनि जी आत्मा बि पवित्र त शरीर बि पवित्र आहे। त पवित्र आत्माऊं अपवित्र खे कशिश कनि। उन्हनि जे चरणनि में किरदियूं आहिनि। केतिरी उन्हनि में ताक़त हूंदी आहे न। पर सन्यासी आहिनि, परंतु उहे देवताउनि जे अॻियां झुकंदा ज़रूरु आहिनि। पर कोई ॾाढा घमंडी बि हूंदा आहिनि, पोइ बि देवताउनि जे अॻियां अथवा शिव जे अॻियां झुकंदा ज़रूरु। देवियुनि जे चित्रनि जे अॻियां बि झुकंदा आहिनि। छोजी उहे बि रमणीक आहिनि, त बाप जे ठाहियल उहे देवी देवताऊं बि रमणीक आहिनि। उन्हनि में कशिश आहे पवित्रता जी। उहा कशिश उन्हनि जी हाणे ताईं हले थी। त जेतिरो इन्हनि में कशिश आहे, ओतिरी तव्हां में बि कशिश हुजणी खपे। जो सम्झण असां इहे लक्ष्मी नारायण ठाहींदासीं, तव्हांजी हिन समय जी कशिश पोइ अविनाशी थी वेंदी। सभिनि जी न थींदी आहे, नंबरवार हूंदी आहे न। भविष्य में जो ऊच पद पाइण वारो हूंदो, उन्हनि में हिते ई कशिश हूंदी। छोजी आत्मा पवित्र थी वेंदी आहे न, त इन करे उन्हनि जी आत्मा में पवित्रता हूंदी त उहो कशिश थींदी। तव्हां में बि जास्ती कशिश उन्हनि में आहे जो ख़ासि याद जी यात्रा में रहंदा आहिनि। यात्रा में पवित्रता ज़रूरु रहंदी आहे। पवित्रता में ई कशिश आहे। पवित्रता जी कशिश पोइ पढ़ाई में बि कशिश लाहींदी आहे। इहा त तव्हांखे पतो पियो न। पवित्रता जी कशिश पोइ पढ़ाई में बि कशिश लाहींदी आहे। पवित्रता जी कशिश इहे बि तव्हांखे हाणे पतो पियो आहे। तव्हां हुननि जे लक्ष्मी नारायण जे ऑक्यूपेशन खे ॼाणंदा आहियो। उन्हनि बि एतिरो बाप खे यादि कयो हूंदो। इहे त उन्हनि एतिरी राजाई पाई आहे। इहे ज़रूरु राजयोग सां ई पाई आहे न। हिन समय तव्हां इहे पद पाइण लाइ हिते आया आहियो। बाबा वेई तव्हांखे राजयोग सेखारींदा आहिनि। इहे बि पको निश्चय करे हिते आया आहियो न। बाप बि उहो ई आहिनि, पढ़ाइण वारो बि उहो ई आहे, साथ बि उहो ई वठी वेंदो। बाप बि उहो ई आहे, पढ़ाइण वारो बि उहो ई आहे, साथ बि उहो ई वठी वेंदो। त इहे गुण सदैव रहणा खपनि। सदैव हर्षित मुख रहो। सदैव हर्षित तॾहिं रहंदव जॾहिं बाप अलफ़ जी यादि में रहंदव। तॾहिं ॿिए जी बि यादि रहंदी ऐं इन सां रमणीक बि ॾाढा थी वेंदा। तव्हां ॿार ॼाणंदा असां हिते रमणीक ठही पोइ भविष्य में अहिड़ो रमणीक ठहींदासीं। तव्हांजी पढ़ाई अमरपुरी में असांखे वठी हलंदी। सचो बाबा
ये सच्चो बाबा तव्हांखे सच्ची कमाई कराईंदा आहिनि। ये सच्ची कमाई साठ हल्दी 21 जन्म जे लाइ। पोइ भक्ति मार्ग में जब कमाई कंदा आहियूं त उहा आहे ई अल्पकाल सुख जे लाइ। उहा त कोई सदैव साथ न ॾींदी। त हिन पढ़ाई में ॿारनि खे ॾाढो ख़बरदार रहणो खपे। हिन पढ़ाई में ॿारनि खे ॾाढो ख़बरदार रहणो खपे। तव्हां आहियो साधारण, तव्हांखे पढ़ाइण वारो बि बिल्कुलु साधारण रूप में आहे। त पढ़ण वारा बि साधारण ई रहंदा, न त लज्जा ईंदी। असां ऊचा कपिड़ा कीअं पायूं, असांजा मम्मा बाबा केतिरा साधारण आहिनि, त असां बि साधारण आहिनि। इहे छो साधारण रहंदा आहिनि, छो जो इहे वनवा में आहिनि। हाणे तव्हांखे वञिणो आहे, हिते कोई शादी वादी न करणी आहे। उहे माण्हू जॾहिं शादी कंदा आहिनि त कुमारी वनवा में रहंदी आहे, मेरा कपिड़ा पाईंदी आहे, तेल आदि लॻाईंदी आहे, छो जो ससुर घर वेंदी आहे न। ब्राह्मणनि द्वारा उन्हनि जी सगाई थींदी आहे। तव्हांखे बि वञिणो आहे ससुर घर, रावणपुरी सां रामपुरी अथवा विष्णुपुरी में वञिणो आहे। त इहे वनवा जो रिवाज़ हिन करे रखियो आहे कि कोई बि अभिमान देह जो कपिड़े जो आदि न रहे। कंहिंखे हल्की साड़ी आहे, ॿिए खे ॾिसंदा कि हिननि वटि त ॾाढी ऊची साड़ी आहे, त ख़्यालु हलंदो, सोचंदा आहिनि कि इहे त वनवा में आहिनि, लेकिन तव्हां वनवा में आहियो, ईअं साधारण रहंदा आहियो। कोई खे एतिरो साधारण रहंदे हुए बि कंहिंखे बि तव्हां एॾो ऊचो ज्ञान ॾियो, एतिरो नशो चढ़ियल हुजे त हुननि खे तीर लॻे। भले बर्तन बि मांजदा रहो, कपिड़ा साफ़ु कंदा रहो, तव्हांजे साम्हूं कोई अचे त झटि उन्हनि खे अलफ़ जी यादि दिलायो, ताकी उहो नशो चढ़ियल हुजे। ऐं सादा कपिड़नि में वेठा कंहिंखे नॉलेज ॾींदव त उहो बि वंडर खाईंदा। इन्हनि में केतिरो ऊचो ज्ञान आहे। इहे ज्ञान त गीता जो आहे ऐं भॻवानु ॾींदा आहिनि। राजयोग त गीता जो ई ज्ञान आहे न। त अहिड़ो नशो चढ़ंदो आहे, जीअं बाबा पंहिंजो मिसाल ॿुधाईंदा आहिनि। सम्झो असां ॿारनि सां गॾु खेॾूं था, कोई जिज्ञासु साम्हूं आयो त झटि उन्हनि खे बाप जो परिचय ॾींदा आहियूं। योग जी ताक़त, योग बल थियण जे कारण उहे बि हुते ई बीह रहंदा आहिनि, त वंडर खाईंदा आहिनि कि इहे एतिरो साधारण, इन्हनि में एतिरी ताक़त आहे, पोइ उहो कुझु बि ॻाल्हाए न सघंदा आहिनि। मुख सां कोई उन्हनि जी ॻाल्हि निकिरंदी न। जीअं तव्हां वाणी सां परे आहियो, वैसे इहे बि वाणी सां परे थी वेंदा आहिनि। इहे नशो अंदरि में हुजणो खपे। मतिलबु असां में एॾो देही अभिमानी स्थिति जी शक्ति हुजे कि असांजे साम्हूं कोई ॻाल्हाए न सघे। कोई बि भाउ अथवा भेण अचे त उन्हनि खे हिकदमि खड़ो करे विश्व जो मालिक ठाहिण जी मत ॾेई सघे। मतलब एतिरो देही अभिमानी स्थिति में स्थित रहण जे लाइ बाबा असांखे चवनि था। ऐं पंहिंजो कर्तव्य हमेशह ध्यान में रखो। अंदरि में एतिरो नशो हुजणो खपे, पंहिंजी लगन में बीठो हुजणो खपे। बाबा सदैव चवंदा आहिनि तव्हां वटि ज्ञान त आहे, परंतु योग जो जौहर न आहे। प्योरिटी ऐं यादि में रहण सां ई जौहर ईंदो। यादि जी यात्रा सां त पवित्र ठहींदा आहियो, ताक़त मिलंदी आहे। ज्ञान त धन जी ॻाल्हि आहे। जीअं स्कूल में पढ़ी करे MA BA आदि कंदा आहिनि त एतिरो पोइ पैसो मिलंदो आहे। हिते बि ॿी कोई ॻाल्हि आहे, हितां जी ॿी ॻाल्हि आहे। भारत जो प्राचीन योग त मशहूरु आहे न, इहा यादि आहे। बाबा सर्वशक्तिवान आहे त ॿारनि खे बि शक्ति मिलंदी आहे। ॿारनि खे अंदरि में रहणो खपे। असां आत्मा आहियूं, बाबा जी संतान आहियूं, परंतु बाबा जेतिरा असां पवित्र न आहियूं। हाणे असांखे ठहिणो आहे। इहा आहे ई एम ऑब्जेक्ट। योग सां ई तव्हां पवित्र ठहींदा आहियो। त अन्य ॿार बि आहिनि जो सॼो ॾींहुं इहे ख़्यालात कंदा रहंदा आहिनि। कोई बि अचे त उन्हनि खे असां रास्तो ॿुधायूं, तरस पाइणो खपे।
वीचारा अंधा आहिनि, अंधनि की लाठी पकड़ाए करे हलबो आहे न, इहे सभु अंधा आहिनि, ज्ञान चक्षु न आहे इन्हनि में। हाणे तव्हां ज्ञान जो तव्हांखे टियों नेत्र मिलियो आहे त जो कुझु सभु कुझु ॼाणे विया आहिनि, सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत खे असां हाणे ॼाणंदा आहियूं। इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हांखे पहिरियों बि पतो हुयो छा कि हियर नो इविल, सी नो इविल, इहे चित्र छो ठहिया आहिनि? दुनिया में कोई बि हिननि जो अर्थ न सम्झंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो जीअं बाबा नॉलेजफुल आहिनि, तव्हां उन्हनि जे ॿार बि हाणे नॉलेजफुल ठहिया आहिनि, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। कोई खे त सुठो नशो चढ़ंदो आहे, वाह बाबा जो ॿार ठही करे ऐं बाबा सां पूरो वरसो न वठो त ॿार ठही करे ई छा कयो? रोज़ राति जो पंहिंजो पोता में ॾिसणो आहे। बाबा वापारी बि आहिनि, वापारियुनि जो पोता में कढणु सहज हूंदो आहे। वापारियुनि खे गवर्नमेंट सर्वेंट खे पोता में कढणु न ईंदो आहे, न उहे सौदागर हूंदा आहिनि। वापारी माण्हू सुठो सम्झंदा आहिनि। तव्हां वापारी आहियो न, तव्हां पंहिंजे नफ़े नुक़सान खे सम्झंदा आहियो। रोज़ु खातो ॾिसो, मुरादी संभालो, खातो आहे या फ़ाइदो आहे। सौदागर आहे न, गायन आहे न, बाबा सौदागर रत्नागर आहिनि, अविनाशी ज्ञान रत्ननि जो सौदो ॾींदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाबा अविनाशी ज्ञान रत्ननि जो सौदो ॾींदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार। हाणे कोई शिरड़ बुद्धि न आहे, हिकु कन सां ॿुधंदे पोइ ॿिए कन सां कढी छॾींदा आहिनि। जोली में छेद सां निकिरी वेंदो आहे, जोली भरदी न आहे। बाबा चईंदा आहिनि धन ॾिए धन न खुटे, अविनाशी ज्ञान रतन आहे न। बाबा आहिनि रूप बसंत, आत्मा त आहे न, उन्हनि में ज्ञान आहे त तव्हां उन्हनि जा ॿार बि रूप बसंत आहियो। आत्मा में नॉलेज भर बि आहे न, उन्हनि जो रूप आहे। भल आत्मा नंढी आहे, रूप त आहे न, उन्हनि खे ॼाणबो आहे, आत्मा खे ॼाणबो आहे, परमात्मा खे बि ॼाणबो आहे। सोमनाथ जी भक्ति कंदा आहिनि त हिकिड़े नंढे स्टार जी छा पूजा कंदा? आत्मा खे ॾिसी न सघंदा आहियूं, सिर्फ़ु असां सम्झी सघंदा आहियूं कि हा भई शक्ति आहे। जीअं हवा खे ॾिसी सघंदा आहियूं, लेकिन हवा हलंदी आहे त महसूसु थींदो आहे न। ईअं ई आत्मा बि आहे, आत्मा जी शक्ति सां कार्य थिए थो, ही सभु फील करे सघंदा आहियूं। तव्हां उन्हनि जा ॿार बि रूप बसंद आहियो। आत्मा में नॉलेज आहे, उन्हनि जो रूप आहे। भले आत्मा नंढी आहे, रूप त आहे न, उन्हनि खे ॼाणबो आहे। परमात्मा खे बि ॼाणबो आहे। सोमनाथ में भक्ति कंदा आहिनि त नंढो स्टार जी पूजा कंदा छा? पूजा जे लाइ केतिरा लिंग ठाहींदा आहिनि। शिवलिंग छत जेतिरो वॾो बि ठाहींदा आहिनि। हीअं त नंढो आहे परंतु मर्तबो त ऊच आहे न। बाबा कल्प पहिरियों बि चयो हुई कि हिन जप तप आदि सां कोई प्राप्ति न थींदी आहे। इहे सभु हेठि किरंदा ई रहंदा आहिनि, हिन सां हेठि किरंदा ई आहिनि, सीढ़ी हेठि उतरंदा रहंदा आहिनि। तव्हांजी त हाणे चढ़ती कला आहे, तव्हां ब्रह्मण पहिरें नंबर जा जिन आहियो। कहानी आहे न, जिन चई असांखे कमु न ॾींदा हो त खाई वठंदासीं, त उन्हनि खे कमु ॾिनई, सीढ़ी चढ़ो उतरो त उन्हनि खे कमु मिली वियो। बाबा बि चयो आहे न, इहे बेहद जी सीढ़ी उतरंदे आहियो पोइ चढ़ंदा आहियो, तव्हां ही फुल सीढ़ी उतरो चढ़ो। जिन त तव्हां आहियो न, तव्हांखे कोई फुल सीढ़ी, ॿिया कोई फुल सीढ़ी न चढ़ंदा आहिनि। फुल सीढ़ी असां ई चढ़ंदा आहियूं, फुल सीढ़ी असां ई उतरंदा आहियूं। ॿिया त अधु में ईंदा आहिनि त अधु में उतरंदा आहिनि।
फुल सीढ़ी जो ज्ञान पाइण सां त केतिरा ऊच पद पाए वेंदा। मतिलबु हिते सीढ़ी ते ज्ञान खे सम्झी करे हुनखे एक्सेप्ट करे हलण सां कोई सम्झी त वेंदो आहे, पर कोई सोचंदो अरे किरणो त आहे वापसि। पोइ उतरंदा आहियो, चढ़ंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो बाप आहियां, तव्हां मूंखे पदत पावन चईंदा आहियो। मां सर्वशक्तिवान आहियां, ऑलमाइटी आहियां। श्री मुंहिंजी आत्मा सदैव 100% पवित्र रहंदी आहे। मां सर्वशक्तिवान आहियां, ऑलमाइटी आहियां। श्री मुंहिंजी आत्मा 100% पवित्र रहंदी आहे, कॾहिं इम्प्योर थींदी न आहे। मां बिंदी रूप अथॉरिटी आहियां, सभु शास्त्रनि जो राज़ ॼाणंदो आहियां। इहो केतिरो वंडर आहे न, इहो सभु वंडरफुल ज्ञान आहे। ईअं कॾहिं न ॿुधियो हूंदो कि आत्मा में 84 जन्मनि जो अविनाशी पार्ट आहे। उहो कॾहिं घिसंदो न आहे, हलंदो ई रहंदो आहे। 84 जन्मनि जो चकर फिरंदो ई रहंदो आहे। 84 जन्मनि जो रिकॉर्ड भरियलु आहे। एतिरी नंढी सी आत्मा में एतिरो ज्ञान आहे। बाबा में बि आहे त तव्हां ॿारनि में बि आहे। केतिरो पार्ट वॼाईंदा आहियो न। इहे पार्ट कॾहिं घिसण वारो न आहे। आत्मा हिन अखियुनि सां ॾिसण में न ईंदी आहे बिंदी। बाबा बि चवंदा आहिनि मां बि अहिड़ो बिंदी आहियां। इहे तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो, तव्हां आहियो बेहद जी त्यागी। असां बेहद जा त्यागी आहियूं, राज ऋषि आहियूं। केतिरो नशो चढ़णो खपे। राज ऋषि बिल्कुलु पवित्र रहंदा आहिनि। राज ऋषि हूंदा आहिनि सूर्यवंशी, चंद्रवंशी। सो हिते राजा ई प्राप्त कंदा। ॾिसो बाबा सां केॾो नशो चढ़ाईंदा आहिनि, मुरली ॿुधाए करे कि असां केरु आहियूं, असांखे छा ज्ञान आहे। पोइ मुरली पूरी थी, बाबा चईंदा हाणे जो सिखियो ॿियनि खे बि सेखारियो। वरी पोइ उहो ई दिनचर्या, खाओ पीओ, सेवा करो, संबंध व्यवहार में अचो, है न। मुरली ॿुधते समय हिकदमि कहिड़ो अलॻि ई में हली वेंदा। जीअं हाणे तव्हां करो था, बाबा चवनि था राज ऋषि हूंदा आहिनि सूर्यवंशी, चंद्रवंशी, जो हिते राज ई प्राप्त कंदा आहिनि। इहे त ॿार सम्झंदा आहिनि कि असां वञूं था, खिवैया जे स्टीमर में वेठा आहियूं। ऐं इहे बि ॼाणंदा आहियूं पुरुषोत्तम संगम युग आहे, वञिणो बि ज़रूरु आहे। पुराणी दुनिया सां नई दुनिया में वाया शांति धाम। इहे सदैव ॿारनि जी बुद्धि में रहणो खपे। असां जॾहिं सत्संग में हुयासीं त कोई खंड ई न हुयो, असांजो ई राज्य हुयो न। हाणे पोइ वरी खां योग बल सां पंहिंजो राज्य वठूं था असां। छो जे सम्झायो आहे योग बल सां ई विश्व जी राज्य ई पाए सघंदा आहियूं, बाहुबल सां कोई चीज न पाए सघंदा आहियूं। इहो बेहद जो ड्रामो आहे, हिते खेल ठहियलु आहे। हिन खेल जी सम्झाणी बाबा ई ॾींदा। सृष्टि ते खेल कीअं हले थो, शुरू खां वठी करे सॼी दुनिया जी हिस्ट्री जोग्राफी बाबा ई अची करे ॿुधाईंदा। पूरी दुनिया में छा थियो, कीअं कीअं थियो, पोइ हाणे वापसि छा थियण वारो आहे। त सूक्ष्म वतन, मूल वतन जे राज खे सुठी रीति ॼाणंदा आहियो। स्थूल वतन में हिननि जो राज्य हुयो। ॾिसो जॾहिं कोई माण्हू घरु ठाहींदो आहे त सोचंदो आहे न हा हीअं घरु ठाहींदो, हीअं घरु ठाहींदो। उहो एक्साइटमेंट कीअं हूंदी है न। उहो माण्हू सोचंदा आहिनि, प्लान ठाहींदा आहिनि ऐं पोइ घरु ठाहिण में महिनत कंदा आहिनि। त उहो समय जी फीलिंग, हुन समय जा वाइब्रेशन छा हूंदा आहिनि, फीलिंग छा हूंदी आहे। जीअं हाणे बि बाबा असांखे चवनि था कि तव्हांजे स्वर्ग में हीअं हूंदो, तव्हां हीअं कंदव, तव्हां हीअं कंदव। ॿुधण समय त सभु ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन जॾहिं वञण जो टाइम हूंदो आहे त सोचंदा आहिनि कि शिव बाबा त हली वेंदा, ॿुधाइण वारो ठाहिण वारा त हली वेंदा। पोइ कॾहिं कॾहिं ऐं संगम युग जो समय बि हली वेंदो है न। त केॾो
डिफरेंस आहे। स्थूल बदन में हिननि जो राज्य हुयो अर्थात असांजो राज्य हुयो। तव्हां कीअं सीढ़ी उतरंदा आहियो, है न? तव्हां कीअं सीढ़ी उतरंदा आहियो उहो बि यादि अची वेंदव। सीढ़ी चढ़णु ऐं उतरणु इहे खेल ॿारनि जी बुद्धि में वेठो आहे। हाणे बुद्धि आहे कि कीअं वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। इन में असांजो हीरो हीरोइन जो पार्ट आहे। असां ई हार खाईंदा आहियूं, पोइ असां ई जीत पाईंदा आहियूं। हिन करे नाम रखियो आहे हीरो हीरोइन, छो कि असां ई हारदा आहियूं, असां ई जीतदा आहियूं। त हार जीतण वारे खे हीरो हीरोइन चइबो आहे न। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हाणे असां वनवा में आहियूं, हिन करे ॾाढो साधारण रहणो। फिर बि अभिमान देह जो व कपिड़े आदि जो न हुजे। कोई भी कर्म कंदे बाप जी यादि जो नशो चढ़ल रहे। कोई भी कर्म कंदे बाप जी यादि जो नशो चढ़ो रहे। ॿियो असां बेहद जे त्यागी राज ऋषि आहियूं, इन नशे में रही पवित्र ठहिणो। असां बेहद जे त्यागी ऐं राज ऋषि आहियूं, हिन नशे में रही पवित्र रहणो। ज्ञान धन सां भरपूर ठही दान करणो। सच सौदागर ठही पंहिंजो पोता में रखणो। सचो सौदागर ठही पंहिंजो पोता में रखणो। वरदाना स्वयं की सेवाधारी समझी करे झुकण वारा, सर्व खे झुकाइण वारा, निमित ऐं नम्रचित ठहो। निमित उन्हनि खे चइबो आहे जो पंहिंजे हर संकल्प कर्म खे बाप जे अॻियां अर्पण करे छॾे। निमित ठहिण अर्थात अर्पण थियणु। नम्रचित उहे आहिनि जो झुकंदा आहिनि। जेतिरो संस्कारनि में संकल्प में झुकंदा ओतिरो विश्व तव्हांजे अॻियां झुकंदी। झुकणु अर्थात झुकाइणु। ये संकल्प बि न हुजे कि ॿिया बि असांजे अॻियां कुझु झुकनि। जो सचा सेवादारी हूंदा आहिनि उहे सदैव झुकंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो रोब उहो कॾहिं पंहिंजो रोब न ॾेखारींदा। वो कॾहिं पंहिंजो रोब न ॾेखारींदा। स्लोगन आहे हाणे समस्या स्वरूप न समाधान स्वरूप ठहो। हाणे समस्या स्वरूप न ठहो, समाधान स्वरूप ठहो। अव्यक्त इशारो आहे। तव्हां महान आत्माउनि खे हर समय संकल्प हर आत्मा जे प्रति मधुर हुजे। तव्हां महान आत्मा आहियो, त तव्हांजा संकल्प हर आत्मा जे प्रति मधुर हुजे, महान हुजे। जीअं बाबा जो सुभाउ सदा हर आत्मा जे प्रति कल्याण व रहम जी भावना जो आहे न। हर हिक खे ऊंचो उठाइण जो आहे, मधुरता ऐं निर्माणता जो आहे बाबा जो। बाबा जी आत्मा में छा भावना आहे बाबा जी कि हर आत्मा ऊंच पद पाए, हर आत्मा जो कल्याण थिए। ईअं पंहिंजो सुभाउ ठाहियो। अगरि तेज़ ॻाल्हाइण जो, आवेश में अचण जो सुभाउ आहे त इहे ब्राह्मण जीवन में ॾाढो ई विघ्न आहे। हाणे अहिड़ो सुभाउ खे परिवर्तन करो, है न?
अगरि कंहिंखे आवेश में तेज़ ॻाल्हाए, मतिलबु सिंपल सी ॻाल्हि आहे, तव्हांखां जेतिरो पुॼे न ओतिरो करो। कई माण्हू न ज़िम्मेवारी खणण जी उन्हनि में शक्ति न हूंदी आहे, वो सोचदा आहिनि कि असां ये बि करूं, पोइ ॿियनि जे मथां वेही चिल्लाईंदा, हीअं कंदा, है न। तव्हां जेतिरो करे सघो था ओतिरो करो। ज़रूरी न आहे कि तव्हां वॾा आहियो, ॾाढे समय खां ज्ञान में आहियो, निमित आहियो, त तव्हांखे सभु कुझु करिणो आहे, है न। सीट ते बि वेहणो आहे ऐं तव्हां करे बि नथा सघो, ज़बरदस्ती वेठा आहियो, तव्हांजी कोई ॿुधे बि नथो, पोइ तव्हांखे चिल्लाइणो थो पए, तव्हांखे उन्हनि जे लाइ उल्टो सुठो सोचणो थो पए, है न। त बाबा जैसे कि चवनि था कि शिव बाबा एॾा वॾा आहिनि, लेकिन त बि सोचता आहिनि न सभु कुझु ॿार ई था करनि। निमित सभिनि खे बाबा ठाहे छॾियईं, चईं जेको मूंखे यादि कंदो हुनखे मदद मिलंदी वेंदी। बाबा त सभिनि खे सभु कुझु ॾेई छॾियो अथई, त तव्हां बि सभिनि खे पंहिंजी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ॾेई छॾियो, सभिनि जे लाइ सुठा सोचंदा रहो। तव्हां कंहिंखे मदद खपे त तव्हां वटि ईंदो, न त करनि था, सुठो आहे न, है न त छा थींदो आहे, तेज़ ॻाल्हाइण, आवेश में अचण जो स्वभाव जे कारण ब्राह्मण जीवन में ॾाढो वॾो विघ्न थी वेंदा आहिनि। हाणे अहिड़ो स्वभाव परिवर्तन करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।